औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु असांजो मौज़ू आहे इस्लाम जे अचण वक़्तु दुनिया जूं बादशाहतूं। यूरोप जी बादशाह उहे हिक ॿिए सां विड़ी रहिया हुआ। सॼे जो सॼो यूरोप जहालत में वरतल हुयो। रूम जी बादशाहत उते जे माण्हुनि ते वॾियूं वॾियूं भारियूं टैक्सूं मढ़ियूं वयूं हुयूं। उन जे करे उते इनक़िलाबी तहरीकूं उथंदियूं रहंदियूं हुयूं। रूम में सिर्फ़ अमीर माण्हू ई ज़िंदगीअ जो मज़ो माणे रहिया हुआ। हिंदुस्तान जी बादशाहत हिंदुस्तान में माण्हू चार ज़ातियुनि में विरहियल हुया: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ऐं अछूत। हिन खे शूदर पिणु चयो वेंदो हो। हिंदुस्तान में सतीअ जहिड़ियूं रस्मूं राइज हुयूं। हिन रस्म में मुड़ुस जे मरी वञण ते मुड़ुस जे लाश सां गॾु उन जी ज़ाल खे बि बाहि में ज़िंदा साड़ियो वेंदो हो। ईरान जी बादशाहत ईरान में मिल्कियत, पैसे ऐं औरत में सभु माण्हू बराबरि जा शरीक हुया। माण्हुनि जी ज़िंदगी ईरान में वॾे ख़तरे में पियल हुई। जज़ीरतुल अरब अरबनि में शराब, जुआ, चोरी, नियाणियुनि खे ज़िंदा दफ़नाइण, औरतुनि सां ज़ुल्म ऐं मुख़्तलिफ़ क़बीलनि जो हिक ॿिए सां विढ़ण जो सिलसिलो जारी ऐं सारी हुयो।